नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टियों मोहम्मद खान में फुलेली वाह जे कपड़नि तां हदखलियूं हटाइण लाइ ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। ऑपरेशन खां केतिरा ई घर ऐं दुकान ॾाहे पट कया विया आहिनि, जॾहिं त मुतासिर सरापा एहतजाज पिणु आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे काज़ी शम्स। टंडो मोहम्मद खान जे फुलेली वाह ते तमीर थियल नाजाइज़ अॾावतुनि खे आपाशी ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि वाह जे ॿिन्हिनि पासनि खां अॾावतूं ॾाहे पट करे छॾियूं आहिनि। हिन अॾावतुनि ॾाहण वारे सिलसिले जे हेठि तक़रीबन 300 खां मथे घर ढाहे पट कया विया, जंहिं दौरान पढ़ियार बिरादरी जा पिणु 70 खां 80 कचा ऐं पका घर ढाहे पट करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते पढ़ियार बिरादरी जे करीम बख्श पढ़ियार, याकूब पढ़ियार, फज़ल अहमद, महबूब अली, नदीम ऐं ॿियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ॿियो चकर आहे असां ईअं दर पदर पिया कनि गवर्नमेंट। असां साईं एजाज शाह खे सॼी ज़िंदगी वोट ॾिना आहिनि, असां ते अहिड़ो हथु कोन रखियो अथसि। न त अची बीहे हिननि खे असांखे तसली ॾिए बाबा ख़ैर आऊं वेठो आहियां तव्हां लाइ, अञा ताईं असां वटि लंघे कोन आयो आहे। इरिगेशन वारा आया, पहिरीं पक्का घर हुआ असांजा, ढाहे हलिया विया। नवीद कमर आयो, असांजो मुताबिलो चई वियो तव्हांखे प्लाट ॾिना वेंदा। अञा ही साल पूरो थी वियो आहे, असां को हथु हिन में न कोन रखियो आहे असांजे मथां। असां सां को तावन कान थियो आहे। पहिरीं असांजा हिते मिड़े हल्का फुल्का घर ठहियल हुआ पक्का, उहे बि टोड़े विया। वरी असां झूपड़ियूं अॾियूंसीं, वरी साल 12 महीने खां पोइ वरी आया, असांजा घर टोड़े विया। असांजो मुतालबो इहो आहे जे असांखे प्लाट ॾिना वञनि। सरकार टोड़िया आहिनि, एरिगेशन वारे जेका हुआ उन्हनि टोड़िया आहिनि। रुपयो जोड़ो पंहिंजो पेट ईअं सम्झो कटे उहो जॻह असीं ठाहियूंसीं, वरी उहो नवी कम एरिगेशन वारा आया, उहे टोड़े विया। चई सरकारी जॻह ते न आयो। असीं उन्हनि खे इहो चयोसीं बाबा असीं केॾां वञूं बचा वठी। असांजे MP खे चऊं था असां को मदद करे, असांखे ॿियो कुझु कोन थो खपे। असांजे बच्चनि जी सिर लिकाइण जे करे छिति थी खपे, इहा असांखे ॾिनी वञे महिरबानी करे, न त असीं हिते वेठा आहियूं। पढ़ियार बिरादरी जे मिसकिन ऐं मज़दूरनि जा घर पट थी वञण जे करे नंढड़नि ॿारनि ऐं औरतुनि समेत प्रेस क्लब ॿाहिरां खुले आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि चूंडियल नुमाइंदनि PPMN सैयद नवीद कमर, PPMP सैयद एजाज शाह बुखारी, DC टंडो मोहम्मद खान खां खेनि अजा अॾण लाइ प्लाट जी घुर कई आहे त जीअं संदन बचा सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन सागर सिंधी सां गॾु काज़ी शम्स, आवाज़ TV न्यूज़, टंडो मोहम्मद खान।